पाकिस्तान में जमहूरियत लाइ पीपल्स पार्टी हमेशा बुनियादी किरदार अदा कयो आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ॾिनल बेमिसाल क़ुर्बानी ते पाकिस्तान जो अवाम फ़ख्र महसूस करे थो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 13वीं वरसीअ जे मौक़े ते असां खेसि ख़िराज अक़ीदत पेश करियूं था ऐं जाम ख़ान छोरो ऐं संदसि भाउ काशिफ़ छोरो खे रिकार्ड तरक़ियाती कमु करण ते मुबारक पेश करियां थो। पारा रेस बदर पालारी, हसीन पालारी, फराज़ पालारी, यया पालारी, अज़हर पालारी, रेस मिस्री पालारी ऐं हैदराबाद जो बादशाह आवाम। असांजे मुआसी सफ़र में वो साथी, असांजे मुआसी सफ़र में वो साथी, तमाणी द मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी, तमाणी द मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी। असांजे मुआसी सफ़र में वो साथी, असांजे मुआसी सफ़र में वो साथी, तमाणी द मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी।